जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों, अॼु कुछ सवालनि खे खणी करे असां तव्हांजे समक्ष आया आहियूं कि अक्सर हिन ज़माने में पुछियो वेंदो आहे या नंढे ॿारनि खे चईंदा आहिनि या युवा पीढ़ी खे चईंदा आहिनि कि तव्हां सिंधी केरु आहियो, किथां आया आहियो, छा तव्हां पाकिस्तानी आहियो, त तव्हां केरु आहियो आख़िर। त दोस्तों, इन्हनि सभिनी सवालनि जो जवाबु खणी करे असां हिन वीडियो जे अंदरि आया आहियूं। त दोस्तों, सभिनि खां पहिरीं ॻाल्हि आहे कि असां सिंधी सिंध खां आया आहियूं। जी हा दोस्तों, असां सिंधी सिंध खां आया आहियूं। ऐं सिंध जो नालो सिंध छो पियो, इन जे बारे में बि अॼु तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। सिंध जो नालो सिंध इन लाइ करे पियो कि हुन जे पासे में जेको विशाल महासागर आहे, सिंध महासागर आहे, सिंधु नदी जे तट ते आहे, इन कारण हुन जो नालो सिंध पियो। ऐं सिंधियुनि जी पंहिंजी हिकिड़ी मिठड़ी ॿोली आहे जेकी अलॻि ई हिकिड़ी पंहिंजी पहचान रखंदी आहे। सिंधियुनि जा पंहिंजा त्योहार आहिनि, सिंधियुनि जो पंहिंजो पहनावो आहे, संस्कृति आहे, ॻाल्हाइण ॿोलाइण, ऐं सिंधियुनि जो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ो आहे बिजनेस जो, जंहिंजे कारण उहो कहिड़ो बि कमु कंदा आहिनि उन में कामयाबी हासिल करे ई लाहींदा आहिनि। त दोस्तों, सभिनि खां पहिरीं ॻाल्हि आहे कि सिंधी हिंदुस्तान में कीअं आया, इहे युवा पीढ़ियुनि खे ॾाढो घटि ख़बर आहे, न जे बराबरि ख़बर आहे। त उन मथां बि अॼु असां तव्हांखे ॿुधायूं था। दोस्तों, जॾहिं असांजो देश आज़ादु थियो 1947 में, त कुझु राजनीतिक माण्हुनि अहिड़ी पॉलिसी कई कि जंहिंजे अंदरि हिंदुस्तान जो यानी कि अखंड भारत जो बंटवारो करिणो पियो। अखंड भारत जे बंटवारे में अगरि कंहिंजे मथां को गाज गिरी त उहो हो सिंध प्रांत। जी हा दोस्तों, उहो पाण सिंधियुनि जो सिंध प्रांत हो जंहिंजे मथां गाज गिरी, ऐं जेके बंटवारे जे अंदरि हिन अखंड भारत खां जुदा थी वियो, अलॻि सो थी वियो। जीअं नंढा ॿार कुंभ में विञाइजी वेंदा आहिनि पंहिंजे पीउ खां, उन ई प्रकार सां असांजो सिंध प्रांत असांजे हिन मिठड़े भारत खां अलॻि सो थी वियो। ऐं अलॻि थियो, तंहिंजे अलावा रातों राति सिंधियुनि खे पलायन करिणो पियो। जी हा दोस्तों, ये बिल्कुलु सच ॻाल्हि आहे कि रातों राति सिंधियुनि खे उतां खां पलायन करिणो पियो। पंहिंजी जॻहियूं, पंहिंजा मकान, पंहिंजा खेत, पंहिंजी बिल्डिंगूं, पंहिंजा सोन मीन, कपिड़ा लता, सभु कुझु रातों राति छॾे निकिरणो पियो। ऐं अचण जा सिर्फ़ु 2 रस्ता हुआ। जी हा दोस्तों, अचण जा सिर्फ़ु 2 रस्ता हुआ। हिकिड़ो हो समुंद्री रस्तो, जंहिंजे माध्यम सां हू हिंदुस्तान में अची बि सघिया, ऐं ॿियो हो रेल जो रस्तो। त दोस्तों, कई बार तव्हां अहिड़ा मन खे विचलित करण वारा वीडियो ॾिसंदा हूंदा जंहिंजे अंदरि असांजा जेका पूर्वज आहिनि कीअं ट्रेनुनि में भरिजी करे लवालब भरिजी करे अचनि पिया। ऐं कुझु अनड़ त कुझु सिंधियुनि त पद यात्रा कई हुन टाइम ते, पंधि ई निकिरी विया हुआ पंहिंजी फैमिली खे सेफ बचाइण लाइ करे, छोकी जेॾी महिल ही बंटवारो थियो उन टाइम ते ॾाढो भयंकर जहिड़ो थियो। जी हा दोस्त, हिंदू ऐं ॼटनि में जहिड़ो थियो हो, त इन कारण क़त्ले आम शुरू थी चुको हो। सिंध जे अंदरि क़त्ले आम शुरू थी चुको हो, छोकी जैन बिल्डिंगूं कान बि छॾियूं, जैन मकान कान बि छॾिया, ऐं जे पंहिंजी संपत्ति कान बि छॾी, त उन्हनि खे जबरन जेका हितां हिंदुस्तान खां ॼट विया हुआ उन्हनि उन्हनि खे कटियो, मारियो। ॾाढो कुझु सहणो पियो सिंधियुनि खे, पंहिंजी आबरू लुटाइणी पई, नंढिड़ियुनि न्याणियुनि सां गॾु ॾाढो कुझु ग़लति थियो। ऐं सिंधी भाउरनि खे, माताउनि खे, ऐं असांजे बुज़ुर्गनि जो क़त्ले आम थियो, ॾाढो कुझु हुते। यानी कि अगरि हिंदुस्तान जी सभिनि खां वॾी त्राही जी ॻाल्हि करूं त उहो आहे सिंध जी त्राही। अगरि हिंदुस्तान जे सभिनि खां वॾे बंटवारे जी ॻाल्हि करूं त उहो आहे हिंदुस्तान जो बंटवारो। जेको सभिनि खां वॾो बंटवारो थियो उहो थियो सिंध जो। दोस्तों, सिंध प्रांत हिकिड़ो ख़ुशहाल प्रांत हो, जंहिंजे अंदरि सभई जातूं मिली करे को बि फंक्शन थींदो, को बि त्योहार थींदो, ख़ुशहाली सां मल्हाईंदा हुआ। सिंध प्रांत जे अंदरि सिर्फ़ु हिकिड़ी ॿोली हलंदी हुई। जी हा दोस्तों, इहे बि पंहिंजी युवा पीढ़ी खे ॿुधाइण जी ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, जेका अॼु सिंधी नथा ॻाल्हाइनि, हिंदी में ॻाल्हाइण पंहिंजो स्टैंडर्ड था सम्झनि, अंग्रेजी में ॻाल्हाइण स्टैंडर्ड था सम्झनि। त उन्हनि खे सम्झाइणो घुरिजे कि सिंध प्रांत में सिर्फ़ु हिकिड़ी सिंधी भाषा हलंदी, चाहे पोइ हिंदू हुजे, चाहे मुस्लिम हुजे, चाहे सिख हुजे, चाहे ईसाई हुजे, उहे सभु सिंधी में ॻाल्हाईंदा हुआ सिंध प्रांत में। हालांकि अॼु बि जेको जीअं सिंध प्रांत खे अॼु जेको पाकिस्तान चईंदा आहिनि, उते अॼु कई जॻहियुनि ते सिंधी ॿोली अॼु बि हलंदी अथव। इहे तव्हां उते मालूम करे था सघो। ऐं बंटवारे जो जेको सभिनि खां वॾो नुक़सानु थियो, हूअं त उते काफ़ी ज़ातूं असां सां गॾु रहंदियूं हुयूं, उन्हनि खे बि काफ़ी कुझु सहणो पियो, लेकिन जेको सभिनि खां वॾो नुक़सानु थियो उहो सिंधियुनि जो थियो। उहो हिन लाइ करे कि उन्हनि खे 1 इंच ते ज़मीन कान मिली।
सभु कुझु छॾे अचिणो पियो। असांजे बुज़ुर्गनि खां असां ॿुधियो आहे या इतिहास जे अंदरि लिखियलु आहे की वीचारा पंहिंजा घर बार महल माड़ियूं बंगला गाॾियूं सभु कुझु छॾे तालो लॻाए पाड़े वारनि खे ॾेई आया हुआ की आख़िर जॾहिं ही जहिड़ो समापत थींदो असां वापसि ईंदासीं। पर दोस्तो उहो ॾींहुं अॼु ताईं आयो ई कान। असांजो सभु कुझु ख़तमु थी वियो। लेकिन चवंदा आहिनि न की सिंधियुनि जे मथां लाल साईं जी असीम कृपा आहे, ॾाढो वॾो हिकिड़ो आशीर्वाद आहे जंहिंसां गॾु वापसि ज़ीरो खां शुरू थिया असांजा सिंधी पूर्वज, ज़ीरो खां शुरू थिया ऐं अॼु हीरो आहिनि। पूरे हिंदुस्तान ही न अभी तो पूरे वर्ल्ड में सिंधी समाज जो हिकिड़ो नालो आहे। इहो नालो कंहिंजे कारण आहे? असांजे पूर्वजनि जे कारण, जिन खे इहा कला ईंदी हुई बिज़नेस जी, जिन खे हिकिड़ा बिज़नेस माइंडेड हुआ, जेका बिज़नेस जा सरताज कहलाईंदा आहिनि। अॼु बि अगरि सिंधी को बि वापारु करे थो कहिड़े बि प्रकार सां, नंढे सां नंढो वॾे सां वॾो, त चवंदा आहिनि की कामयाबी उनजा पेर चुमंदी आहे। हिन पुठियां कारण छा आहे? छोकी असांजे मथां लाल साईं जी असीम कृपा आहे, जंहिंजे कारण असां को बि कार्य कंदा आहियूं उन में सफल थींदा आहियूं। दोस्तो अॼु हिन ॻाल्हि खे, सिंध जे बंटवारे खे लॻभॻि 77 खां 78 साल थी चुका आहिनि ऐं जेकी सिंध असांखे वापसि मिले इन जी ख़्वाहिश मतिलबु न जे बराबरि रहिजी वई आहे। छोकी अहिड़ी का ई उमेदु नज़र कान थी अचे, अहिड़ी का ई असांखे राह नज़र कान थी अचे की असांजे बुज़ुर्ग जी जेकी भूमि हुई उहो असांखे वापसि मिली सघे। अहिड़ो को बि उमेदु, अहिड़ो को बि राजनेता, चाहे पोइ केंद्र में हुजे चाहे राज्य में, असांखे को बि अहिड़ो आश्वासन कान मिलियो आहे की जंहिंसां की असां हीअ सम्झी सघूं की असांजे पूर्वजनि जी ज़मीन असांखे वापसि मिली सघे। जी हाँ दोस्तो, अहिड़ी का बि उमेदु नज़र कान बि अचे। बहरहाल दोस्तो, अगरि सिंध जी ॻाल्हि करूं त सिंध हिकिड़ो ख़ुशहाल देश हूंदो। सिंधियुनि जो नालो सिंधी इन लाइ करे पियो छोकी पासे में जेकी सिंधु नदी वेंदी आहे ऐं सिंधु सागर आहे, उन कारण हुन जॻह जो नालो सिंध प्रांत पियो ऐं असांजो नालो सिंधी पियो। जीअं की हिकिड़ो उदाहरण तव्हां सम्झो, गुजरात में रहण वारनि खे गुजराती चवंदा आहिनि पर उहे हिंदू सनातनी आहिनि, ऐं मराठा में रहण वारनि खे मराठी चवंदा आहिनि, जबकि उहे हिंदू सनातनी आहिनि। उअं ई असां सिंध प्रांत में रहंदा हुआसीं, सिंधु नदीअ तट ते रहण वारा आहियूं, इन कारण असांखे सिंधी चवंदा आहिनि। ॿी ॻाल्हि, असां पाकिस्तान सां बिलोंग कान कंदा आहियूं, असां सिंध खां आहियूं। उनजो नालो चेंज करे पाकिस्तान रखियो वियो आहे। जी हा दोस्तो, तव्हां सही ॿुधियो, उन नालो चेंज करे अॼु पाकिस्तान रखियो आहे। असां पाकिस्तान सां बिलोंग कान कंदा आहियूं, असां सिंध खां आहियूं। दोस्तो, इहे कुझु कड़वी सचायूं जेकी तव्हांखे असांजे वीडियो जे माध्यम सां असां ॿुधायूं पिया। सिंध प्रांत में असांजे जेका संगीत हलंदो हो उहो हलंदो हो, सूफ़ियाना संगीत हलंदो हो, सिंधी कलाम हलंदा हुआ, भॼन इत्यादि हलंदा हुआ। दोस्तो, असांजी पहनावो अलॻि हूंदो, असांजो खान पान अलॻि हूंदो, जेको किथे न किथे हिंदुस्तान में अची करे असां हिन शइ खे भुलिजी रहिया आहियूं। या तक की असां घर में बि सिंधी नथा ॻाल्हायूं। इहे ॾाढी वॾी तकलीफ़ जी ॻाल्हियूं आहिनि। पाण खे पंहिंजी ॿोली, पंहिंजी संस्कृति, पंहिंजी सभ्यता ऐं पंहिंजा वार त्योहार कॾहिं न भुलिजणा घुरिजनि। ऐं सिंध जी यादि बि सदाईं रखिजे। इहो सिंध उहो सिंध आहे जिते असांजा ॾाॾा, परॾाॾा, तरॾाॾा यानी असांजी पीढ़ी जे पीढ़ियूं हुते पंहिंजी जेकी चइजे न मिटी मिलाई अथनि, अर्थात उते पंहिंजो जीवन बितायो अथनि। त दोस्तो, इन ई ॻाल्हि सां गॾु असां असांजी ॻाल्हि समाप्त था करियूं की सिंधी यादियूं न को सिंधियुनि जे दिलि दिमाग़ मां कल्ह निकितियूं, न को अॼु निकितियूं आहिनि। ऐं जेसि ताईं इहो सिंधु समुदाय हिन धरती ते रहंदो त हिन सिंध जी यादि असांजे सीने मां केरु मिटाए नथो सघे। जय हिंद, जिए सिंध, जय श्री झूलेलाल।